ईरान ते हमले बाबत सदर ट्रंप ॿिनि हफ़्तनि अंदरि फ़ैसिलो कंदो। व्हाइट हाउस जो तर्जुमान चवे थो त प्रेस ब्रीफिंग में व्हाइट हाउस तर्जुमान सदर ट्रंप जे पैगाम खां आगाह कयो। ईरान में चीन जे फ़ौजी लिहाज़ सां शामिल थियण जा के आसार न आहिनि। अमरीकी सदर जी तरजीह आहे त ईरान जोहरी हथियार हासिल न करे सघे। सदर ट्रंप खे अॼु इसराइल ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। डोनाल्ड ट्रंप हमेशह सिफ़ारती हल में दिलचस्पी रखे थो। जेकॾहिं सिफ़ारतकारी जो इम्कान हुजे त हमेशह तरजीह ॾिनी वेंदी। अमरीकी सदर ट्रंप ईरान ते हमले जे मंसूबे वारी मंज़ूरी जी ख़बर खे रद्द करे छॾियो। चवे थो अमरीकी अख़बार खे IGI नाहे त मां ईरान बाबति छा सोचे रहियो आहियां। व्हाइट हाउस मूजिबि वेझे मुस्तक़बिल में ईरान सां ॻाल्हियुनि जो रस्तो निकिरी बि सघे थो। ईरान सां ॻाल्हियुनि जो रस्तो न बि निकिरी सघे थो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई चयो आहे त अमरीका खां मदद वठणु इसराइल जी कमज़ोरी खे ज़ाहिर करे थो। यहूदी हुकूमत जा अमरीकी दोस्त हाणे मंज़र ते अची चुका आहिनि। यहूदी हुकूमत जा अमरीकी दोस्त अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि जेके यहूदी हुकूमत जी कमज़ोरी ऐं नाअहलीअ जो सबूत आहिनि। यकीनन असां पंहिंजनि सरहदनि ते जंग नथा चाहियूं। पाकिस्तान ईरान ते इसराइली हमलनि जी सख़्त मुज़ाहमत आहे। असीं पंहिंजनि सभिनी सरहदनि ते अमन लाइ आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आलमी बिरादरी ईरान इसराइल विच में फ़ौरी तौर ते जंगबंदी लागू कराए दुनिया चटादार जंग खे मुंहुं नथी ॾेई सघे। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी तरफ़ां नेवल हेडक्वार्टर जो दौरो। सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ सदर जो इस्तक़बाल कयो। ISPR मूजिबि नेवल हेडक्वार्टर आमद ते सदर खे पाक बैरियर जी चुस्त दस्ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। नेवल चीफ सदर खे मेरी टाइम सिक्योरिटी सूरतहाल खां आगाह कयो। सदर हक़ जी जंग दौरान सामूंडी फ़ौज जे भरपूर रद्दअमल ऐं अज़म खे वाखाणियो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु कराची पहुचंदो। संदसि शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं डोनाल्ड ट्रंप विच में मुलाक़ात जा बि सुठा नतीजा मिली रहिया आहिनि। क़ौम पंहिंजी फ़ौज जे पुठियां बीहंदी आहे त ज़ालिम पंहिंजे अंजाम ते पहुची वेंदो आहे।